साफ की भर गई ऐलान एजाज मामला किताब जी महूरत आयो अचे वठा न बधाई सजर मिराज पर प्रोग्राम में शिरकत करण आयो बड़ी धन भरियो न भला सही है अजोकी मवादी तकरीब की सलाह कंदा साइंस अदाली का बादशाह एजाज में उनका लाइस आ गया है डॉक्टर की ता सामो जो असाया कम्युनिटी लोग के दोस्तों बाहरों बंदों का सभी के मुख्य अधिकार तरफा सलाम याद मदद की लतीफ है बोल आज यह खुशी की रही है जो हिंदुस्तान प्रोग्राम इंटरनेशनल राइटर्स फ्रॉम पाकिस्तान के मसूद हसन जो मुकर्रर सदर एजाज मामलाई साहब उन अपने कोलंबे प्रोग्राम जो असा के वो सा सलाह रहे हो सचपच खुशी पे जो राइटर फोरम सिंध सूबे का 5 औहदेदार उन्होंने 3 जना इतने मौजूद हैं शमसुल हक अब्रोज साहब एजाज को वेठो नाज़ीर मुफ्ती अशरफ खान जे साम्हूं वेठो आहे ये अॼु पहिरीं जेका लतीफ़े वक़्त हुई उहा तकलीफ़ पेशी लिखियलु हुई अहिड़े हवाले सां लतीफ़ात ते खोड़ सारो कमु थियलु आहे हिकिड़ो एमफिल ऐं पीएचडी जे हवाले सां ॿियो जेतिरो पंहिंजो उत्साह पंहिंजो लतीफ़ात ते कमु कयो आहे जंहिं मां हीउ हिकिड़ो किताब वधी आहे कुछ मेहमानों के हाल की माला पाएगा उनके लिए हम गुजारिश करते हैं लखत है जही मोहब्बती मेड़ियान लतीफ़ सरकार के मोहब्बती मेड़े कोट बदन जे हिकिड़ो कदी जे वेड़े पान वाली नो बादशाह हाणे दौर में केर घर चढ़ण लाइ तैयार न आहे सचपच सॼी इसलिए कहिड़ी तरफ़नि खां असांजा महान इंसान महान दोस्त पहुचान इन खां वधीक ख़ुशी पई थिए त हिन साल जी क्वार्टर में नौशहरे जे अंदरि इहो वॾो प्रोग्राम आहे इन में हिकु शौक़ सां वेठो थिए जो असांजो बेनरूं ॿारनि सां गॾु वेठो आहे हिकिड़ी तारीफ़ करे वधीक आहे छोजो नौशेरो फेरोज जी हिन सरज़मीन ते हिक ई वक़्त 3 किताबनि जी महूरती तकरीब मुनक़िद थी रही आहे ऐं उन खां वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं इहो आहे जो हीअ तकरीब उन दर्सगाह में थी रही आहे जंहिंजो बुनियाद सैयद अलहंदो शाह अॼु खां 125 साल पहिरियां रखियो हिन दर्सगाह मां केतिरा ई
मुसन्निफ़ केतिरा ई शाइर इल्मु हासिल करे पंहिंजो पाण खे संवारियो आहे ऐं उहे मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रहिया आहिनि। हिते वेठल केतिरा ई माण्हू हिन स्कूल मां इल्मी ज़ेवर सां पंहिंजो पाण खे सिंगारियो आहे ऐं उन्हनि मां हिननि किताबनि जा मुसन्निफ़ पिणु शामिल आहिनि। बेशक वॾनि शहरनि में हिन क़िस्म जूं तक़रीबूं ज़रूरु थींदियूं हुयूं ऐं उन्हनि ते ख़र्च बि तमामु घणो थींदो हूंदो ऐं उहे तक़रीबूं आलमी मीडिया जो मर्कज़ हूंदियूं, पर अॼु जी हीअ तक़रीब उन्हनि वॾनि शहरनि जी तक़रीब खां का घटि न आहे। छोजो हीअ तक़रीब इंटरनेशनल राइटर्स फोरम पाकिस्तान सूबे सिंध जे ज़ेरे इहतमाम थी रही आहे, जंहिंमें पूरी सिंध जा शाइर, अदीब, मुसन्निफ़, मुहक़िक़ ऐं समाजी माण्हू शरीक आहिनि, जिन जी बदौलत हिन महफ़िल खे 4 चंड लॻी विया आहिनि। हिक दफ़ो ॿीहर मां तमामु महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे हिन बेत सां इख़्तिताम कंदमि। सरहा ॾिठमि से जन सां हज़रान सी, सरहा ॾिठमि से जन सां हज़रान सी, तेग तनी जेके कट न लॻे कॾहिं। यादगिरी आहे न, असां इनो शारो फिरोज़ जो हाई स्कूल आहे, तमामु पुराणी बिल्डिंग आहे। साईं अलहंदो शाह हिन हाई स्कूल खे तमीर करायो, वॾा वॾा माण्हू हितां पढ़ी निकिता आहिनि। वाह जो आहे गवर्नमेंट हाई स्कूल नौशारो फिरोज़। असां पटीदन खां आयासीं। ममनाई साहब जे किताब जी महूरत हुई, उन में शरीक थियासीं। हाणे हिन जो थोरो आहातो ॿाहिरियों भरे असगर अली राजपर जी महिरबानी जेको असांखे वठी आयो, दीदार कराई, उनजे लाइ संदसि वॾी वॾी महिरबानी।